सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां आम तौर सम्झंदा आहियूं शायदि सभु कुझु असांजो आहे, ॿिए जो कुझु आहे ई न। भई कयां थो मां पाण सां कयां थो, तव्हां सां छा कयां थो, आम तो चई छॾींदा। भई आदत आहे त मुंहिंजी आहे, त तोखे छा थींदो? इहो हिकु आदत मुंहिंजी न आहे, पर सभिनी जो पाप खणण जी आदत आहे। इहा आदत मुंहिंजी न आहे, इहा मूंखे सभिनी खे बहकाइण जी आदत आहे। तंहिंजे करे असां जेको बि कुझु ग़लति कंदा आहियूं, हक़ीक़त में असांखे ग़लति जी ॼाण न हूंदी आहे, असांखे ग़लति जो पतो न हूंदो आहे, असांखो कुझु थींदो न आहे। असां आमतौर उन चीज़ के मजाक समझंदा आहियूं, कुझु हूंदी न आहे। पर मजाक मजाक में घणो कुझु ग़लति थी वेंदो आहे। ऐं जेकॾहिं मज़ाक मज़ाक में असां थोरो कुझु चङो कयूं त पोइ घणो कुझु हुनजो चङो मिलंदो आहे। तंहिंजे करे असां जीवन में छड़ो पंहिंजो पाण खे कुझु बि न सम्झो, सिर्फ़ु भई मुंहिंजे करे आहे। असांजो घर जो थोरो आवाज़ ख़राबु हुजे, सॼे घर जा मुंहुं लही वेंदा आहिनि। उन्हनि सभिनी जो पाप असांजे मथां पवंदो आहे, छाकाणि सभिनी जो मुंहुं लाहिण जो पाप असां कयो आहे। असांजे करे सभिनी जो मुंहुं लथो आहे, सभई ख़ौफ़ में आहिनि, सभई दुखी आहिनि। त इन करे असां पंहिंजो पाण खे संभाले करे हलूं। असांजी थोरी ग़लति आदत लॻंदो ईअं थोरी ग़लति आदत आहे, पर असां सभिनी खे विसाए छॾींदी आहे। पर असांजी थोरी चङी आदत उहा सभिनी खे बहकाए छॾींदी आहे। तंहिंजे करे सत्संग जो सभ खां पहिरियों जेको मक़सदु हूंदो आहे, उहो हूंदो आहे चङाई ऐं मंदे जी तमीज़ कर, उनखे बहितर कर। अगरि चङे ऐं मंदे जी तमीज़ अची वई, असां जंहिंखे इज़त ॾींदासीं उहो असांखे इज़त ॾींदो, उहो असांखे बहितर मिलंदो। जे ॾिसंदा आहियूं असां वॾनि खे ॾिसंदासीं, भई कोई संत हुजे, कोई महात्मा हुजे, कोई शहर जो चङो मुड़ुसु हुजे, कोई मुखी हुजे, कोई पंच हुजे, कोई अमीर हुजे, कोई ज्ञानी हुजे, कोई समझदार हुजे, कोई चङी उमिरि वारो ॼाणो माण्हू हुजे, कोई हकीम हुजे, कोई डॉक्टर हुजे, कोई कुझु बि हुजे, तो जीअं उहो हूंदो उनखे अॻो करे बीहाईंदा, त अॻो अचो, चवंदा सेठ साहिबु अॻो अचो, पाण थोरो परे त सरी वेंदा, मुखी साहिबु तव्हां अॻो अचो, भई तव्हां अचो अॻो अचो, उनखे सोरे सोरे अॻो वेहींदा। जेको सोरे सोरे करे वेहींदा, उनजे पोइतां मक़सदु इहो हूंदो, छाकाणि त जेको उन मंज़िल ते पहुतो आहे, जंहिं कुझु पातो आहे, भई उन कोई न कोई चङो कर्म कयो हूंदो त जो फल मिलियो हूंदुसि, या काई आसीस या आशीर्वाद मिली हूंदसि, या कई महिनत कई हूंदे। टे चीज़ूं थींदियूं आहिनि, या आशीर्वाद थींदी आहे, या महिनत थींदी आहे, या कोई चङो कर्म थींदो आहे जंहिंजे करे कुझु न कुझु मिलंदो आहे। त जेको हू सोरे करे कंहिंखे वेहींदा, उन माण्हू खे अॻो न वेहींदा। हक़ीक़त में असां सम्झंदा आहियूं शायदि माण्हू जी इज़त हूंदी आहे, माण्हू जी इज़त सभु बराबरि हूंदा आहियूं, कुझु बि कोन्हे हूंदो। ईअं माण्हू को वॾी उमिरि वारो घुमंदो फिरजे पियो बाज़ार में, असां पहिरें थोरी वञी पवंदा आहियूं। सब बराबर।
जेको उनखे सॾे करे अॻो वेंदा उहा उन माण्हू जी इज़त न हूंदी। उहा इज़त हूंदी जंहिं कर्म जे फल जे करे उहो अमीर थियो आहे, जंहिं महिनत जे करे उहो वॾो माण्हू थियो, जंहिं आशीर्वाद जे करे उनखे कंहिं स्टेटस ते पहुतो आहे। पोइ जॾहिं उनखे सॾे करे वेंदा तो माण्हू कुझु न कंदो, लेकिन जेका उनखे आशीर्वाद मिलियल हूंदी, जेका उनजी महिनत थियल हूंदी, जेको जो कर्म थियल हूंदो, उन कर्म महिनत या उहे आशीर्वाद खे इज़त ॾींदा। ऐं जॾहिं उन आशीर्वाद महिनत या कर्म खे इज़त ॾींदा तो आशीर्वाद कर्म या महिनत उहा हुननि खे आशीर्वाद ॾींदी अॻो सॾे विहारण वारनि खे। ऐं पोइ ॾिसंदे ॾिसंदे जेको अॻो वेहंदो उहो पाण अमीर थी वेंदो, पाण वॾो थींदो, पंहिंजो पाण खे